पार्टी ॾाढनि ख़िलाफ़ सखर जे गोलीमार वारे इलाइक़े ॻोठ करीम बख्श शेख जे रहवासी ग़ुलाम हैदर शेख वल्द मरहूम सरवर शेख SSP ऑफिस सखर में दरख़्वास्त दाख़िल कराइण बाद एहतजाज कंदे ॿुधायो आहे त संदसि वॾो भाउ मोहम्मद अमीन शेख बिलाजवाज़ घर में दाख़िल थी मुंहिंजी घरवारी ऐं ॿारनि खे हिरासमेंट कंदो रहे थो। वारिद पारां 12 साल अॻु खेसि मिल्कियत मां आग कयो वियो हो, पर पोइ बि असां खां मिल्कियत जे हिसे खां वधीक रक़म जा 15 लख रुपया बि वठी चुको आहे। उन बावजूद जुमे ॾींहुं 25 अगस्त ते घर में दाख़िल थी मूंखे ऐं घर वारनि खे तशद्दुद जो निशानो बणायो ऐं कूड़ो केस दाख़िल करण जी धमकी ॾिनी ऐं हाणे असां भाइरनि ख़ासि तौरु मूंखे टारगेट बणाईंदे सोशल मीडिया ते ग़लति पोस्टूं रखी ब्लैकमेल करे पियो। ग़ुलाम हैदर शेख DIG सखर SSP सखर ऐं ॿियनि अख़्तियारनि खे अपील कई आहे त नशई ज़ालिम भाउ मोहम्मद अमीन वल्द सरवर शेख ख़िलाफ़ कार्रवाई कराए इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ ॾियारियो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची